खबर शामिल कयूं पिया गौसपुर खां। गौसपुर शहर जी मस्जिद मोहल्ले जे रहवासन मुराद अली शेख ऐं सनद जे पुट अमरला शेख ऐं ॿियनि प्रेस क्लब पहुची पंहिंजे भाइटे गुलहसन शेख जी मुबैना ॾाढाइनि ऐं क़त्ल जे केस में फांसण वारियुनि धमकियुनि ॼण खिलाफ़ प्रेस क्लब पहुची एहतजाजी मुज़ाहरो कयो। उन मौके ते मुराद अली शेख मीडिया अॻियां दाहींदे इल्ज़ामनि ते चयो त 2 साल अॻु गुलहसन शेख जो नौजवान पुटु कारे कामण विघे फोत थी वियो हो। 2 साल गुज़रण बैदि असां खां 2 लख रुपया घुरी रहियो आहे ऐं न ॾियण जी सूरत में असांखे फोत थी वियल पुट जे क़त्ल में फांसाइणु चाहे थो, जेका असां सां सरासर नाइंसाफ़ी आई। मुज़ाहिरीन जो चवणु हो त मज़दूरी करे पेट जो गुज़र सफ़र कंदा आहियूं। सदन भाइटे गुलहसन शेख खे ब्लैकमेल थी करे लखें रुपया ॾियण जी सघ कोन आई। वधीक मुज़ाहिरीन एसएसपी कश्मीर अमजद अहमद शेख खां मुतालबो कंदे चयो त शफ़ाफ़ नमूने सां जांच कराए असां सां इंसाफ़ करे असां मथां कूड़ा इल्ज़ाम मरींदड़ गुलहसन शेख खिलाफ़ कानूनी कार्रवाई करे गलती ख़त्म कई वञे। रिपोर्ट करे रहियो आहे जमील अहमद बलोच, बे न्यूज़, गौसपुर।